मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम अऊज़ु बिकलिमातिल्लाहि ताम्माह मिन कुल्लि शैतानिन व मिन कुल्लि ऐनिन लाम्मा सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह सय्यदुना मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिनिल हक़्क़ि व सल्लिम अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिनिल हक़्क़ि व बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिनिल हक़्क़ि
المبعوث بالحق والمرفوع بالحق والمنصور بالحق وعلى آله الحق وأصحابه الحق في كل لمحة ونفس يا الله يا حق. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين الرؤوف الرحيم. ثم أما بعد، मुअज़्ज़ज़ व मुहतशम सामईन ज़ी वक़ार प्यारी जमायत सबूरी, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। इमामन सबूरन जो ज़िक्र खैर हिन महीने में अल्हम्दुलिल्लाह जारी ऐं सारी आहे। तव्हां ऐं असां सारो साल महबूब अकरम जे बचड़न प्यारन इमामन जो ज़िक्र खैर कंदा रहंदा आहियूं, पर ही महीनो बिलख़ुसूस एक ख़ास निस्बत जे करे महबूब जे प्यारन बचड़न मां ख़ास तौर ते इमाम आली मकाम शहीद करबला हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जे ज़िक्र सां भरपूर हूंदो आहे। आशिक़ ॿुधंदा आहिनि ऐं पंहिंजा सीना अल्हम्दुलिल्लाह औलिया अहल बैत जे ज़िक्र सां ठारींदा आहिनि। अल्लाह जे प्यारनि बाननि दीन जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं, अल्लाह जे हबीब जे दीन जे बाट में पंहिंजा सिर क़ुर्बान कया। हिन दीन जे लाइ क़ुर्बानियूं ॾियण वारा त लखें, इन दीन जे लाइ सिर घोरण वारा त ॿिया बि हज़ारे। इन दीन जे लाइ क़ुरान लाइ, नमाज लाइ, शरीयत लाइ, हक़ लाइ पंहिंजी हर शइ क़ुर्बान करण वारा त हक़ें लखें ऐं हक़ ते उन्हनि पंहिंजो सिर क़ुर्बान कयो। पर मुंहिंजा भाव अज़ीज़, जेको ख़ास उन्स ऐं ख़ास मोहब्बत मुसलमाननि खे अल्लाह महबूब जे बचड़नि सां ॾिनी आहे ऐं ख़ास तौर ते इमाम आली मकाम हज़रत इमाम हुसैन सां ॾिनी आहे, उहा निराली आहे। अहले सुन्नत व जमात वारा उन सोने इमाम हुसैन जो ज़िक्र कंदा आहिनि ऐं उन्हनि जी क़ुर्बानी खे यादि कंदा आहिनि ऐं तॾहिं त असां चवंदा आहियूं त वाह हुसैन मरहबा वाह जो मल्हाई करबला। तॾहिं असां इहा ॻाल्हि कंदा आहियूं त हज़रत इमाम हुसैन खे हिकु ख़ासि निस्बत हासिल आहे। मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां ऐं मां 10 मुहर्रमुल हराम जो महदूद प्रोग्राम तव्हां खे ख़बर आहे कलाक 2.5 केड़ी तक़रीर थींदी। इन में त ईअं सम्झो त अञा निड़ी आली कान थी थिए, पर हाणे छा कयूं, हिकु तबा गर्मी ऐं ॿियो तव्हां बि हिमत कोन था कयो जो का हिकु जॻह खुलासी हुजे, असां वटि खुलासी जॻह ते वेही जलसो कयूं, तक़रीर कयूं। मां बि चवंदो रहंदुसि, तव्हां बि ॿुधंदा रहंदा। अमल शल्लको अल्लाह कंहिं नेक बाने खां कराए पंहिंजे लाइ का जन्नत अल्लाह खां ख़रीद करे, तो बहरहाल जगह बि सोड़ी आहे, छो त जुमे में असांजी मस्जिद नाकाफ़ी आहे। अवाम मथे थी बीहे, हिते था बीहनि, वुज़ू खाने जे मथां था बीहनि, ॿाहिरियों वरांडो कुझु देरि में फुल थी वेंदो। त मुंहिंजा भाउ दी त वरी वॾनि ॾिहाड़नि में त हिते जॻह सफ़ा सोड़ी आहे, पोइ दिलि त हाणे ॾाढी थी चवे त को खुलियो मैदान हुजे, उन वॾे मैदान में सहूलियत सां वेहूं, कुशादगी हुजे। अल्लाह में उम्मीद आहे इंशा अल्लाह ताला अल्लाह महिरबानी कंदो, पंहिंजे हबीब जे सदके महिरबानी थींदी, इंशा अल्लाह महिरबानी थींदी। अल्लाह में उम्मीद आहे, रब जी रहमत मां उम्मीद कोन लाइ बि आहे। सुफेरा 10 मुहर्रम जुमे जो ॾिहाड़ो अची वियो, पोइ उन में जेका तक़रीर थी अवाम तव्हां ॾिठो त मदरसो ही सॼो भरियल हो, ही मस्जिद बि शरीफ़ भरियल हुई सॼी, सो जेको ज़िक्र ख़ैर थियो उहो कयोसीं। अॼु तमामु प्यारी जमात जे आॾो चंद कुझु ॿिया मारूज़ात अर्ज़ करना आहिनि त जीअं तव्हां ऐं असां इमामनि सबूरनि जो शान सम्झी सघूं ऐं ॿियनि माण्हुनि खे जेका दावा हुआ त असीं अहल बैत सां मोहब्बत कंदा आहियूं, त तव्हांखे ख़बर पवे त उहा बि कूड़ी दावा हुआ।
हकीकी इमामन सा मोहब्बत ऐं अल्लाह जे प्यारन बानन सा मोहब्बत असहाबन सा मोहब्बत अल्लाह ताला अहले सुन्नत व जमात के अता फरमाई है। हाणे दुआ करो अल्लाह सही मां फकीर के हक ऐं सच बयान करने जी तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला तमां सा सभिनी के हक ऐं सच बुधी उन जे मथा अमल जी भी तौफीक अता फरमाए। दुरूद सरकार दे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। दुरूद दुरूद जुमे जो दिया सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला बजे पाकना मजीद में इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। शौक सा सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंजे पाकला मजीद में इरशाद फरमायो ऐ ईमान वारो इस्तईनु मदद वठदा कयो सब्र का ऐ मदद वठदा कयो नमाज का। बेशक अल्लाह तबारक व तआला जी मदद सब्र करण वारन सा सदा गड्डू हुंदी आ। वला तक़ूलू ऐं न चओ लिमन उनखे युक़तलु जेको क़त्ल कयो वियो आहे फी सबीलिल्लाह अल्लाह जे वाट में इलाहुल आलमीन छा उन्हनि खे न चओ। अल्लाह ताला फरमायो आहे अमवातुन उनखे मुवल न चओ इलाहुल आलमीन बाक़ी उन्हनि खे छा चओ। अल्लाह ताला फरमायो आहे बल अहया बल्कि इहे मुंहिंजी वाट में सिर ॾियण वारा ये मोवल हरगिज़ न आहिन बल्कि मां रब थो फरमाया त शहीद ज़िंदा रुगो तव्हां खे ख़बर न पवंदी आहे। तव्हां खे इन जो शऊर नाहे तव्हां इन जी समझ नथा रखो। अल्लाह तबारक व तआला पाण थो ऐलान फरमाए त शहीद मुर्दह कोन हूंदो आहे शहीद ज़िंदा हूंदो आहे। या कुरान जी आयत मां पढ़ी ही तर्जुमो वरी यादगिरी लाइ तहां खे ॿुधाए छॾियो अथम। मुंहिंजा भाव हज़रत इमाम हुसैन इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जेका एॾी वॾी सख़्ती बर्दाश्त फरमाई ऐं उन ते सब्र कयो आख़िर सबब कहिड़ो आहे। इहा ॻाल्हि तव्हां खे तॾहिं सम्झ में ईंदी जॾहिं तव्हां मौत जी हक़ीक़त सम्झंदा। छो त लॻे त ईअं थो त मौत ॾुखी शइ आहे पर जॾहिं तव्हांखे मौत जी हक़ीक़त सम्झ में ईंदी तॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी त इहो मौत हज़रत इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु ख़ुशीअ ख़ुशीअ सां छो क़बूल फरमायो आहे। जॾहिं मौत जी ख़बर पवंदी आहे माण्हूअ खे त पोइ जे मिसाल आहे कंहिं शइ जी हक़ीक़त जी ख़बर न आहे त ड्रिॼ हूंदो ख़ौफ़ हूंदो आहे पर जॾहिं उन शइ जी हक़ीक़त जी माण्हू खे ख़बर पइजी वञे त पोइ इंसान खां ड्रिॼ भउ ख़ौफ़ उन जे दिल मां ख़त्म थी वेंदो आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम असां खे हदीसुन में ॿुधायो आहे त मौत का ड्रिॼ वारी शइ हरगिज़ न आहे बल्कि आमिना जो लाल फरमाईंदो आहे त जेको मोमिन आहे मौत उन जे लाइ हिकिड़े खुशबूदार गुल वांगुरु
अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फरमाईंदो आ आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम एक हदीस में पाण ईअं ऐलान फरमायो आ त जॾहिं मोमिन हिन जहान मां वेंदो आ त उन मोमिन जो रूह ईअं कोन वेंदो आ बल्कि अल्लाह जा नूरी मलाइका उन मोमिन जे रूह जे लाइ इस्तक़बाल कंदा नारा हणंदा उनखे गॾु पाण सां वठी वेंदा आहिनि। कुरान पाक में इन जी हकीकत मौजूद आ। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में इरशाद फरमायो आ या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्नह इरजिई इला रब्बिक रादियतम मरदियह फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। एकड़ो मंजर आ जेको मंजर तमा ऐं असा के ज़हन में विहारे करे उनके समझणो आ। एकड़ी मंजर कशी थींदी आ। माफ कजो ये मिसाल ठहन अलाए न ठहन पर हाणे समझाइण लाइ चवणो थो पए टीवी बि सत माण्हू वटि घर में हाणे मौजूद आ। असां मौलविन में मिंबरन तो वॾियूं रड़ियूं कयूं पर हाणे पोइ बि तमाम टीवियूं त ॾिठियूं आहिनि त टीवीअ जे मथां मंजर ईंदो आ। शाहपुर जाकर जे घर में वेठो आ नारे जे अंदर वेठो आहीं टीवी तुझे साम्हूं मौजूद आ। उन टीवी में तू कदे कश्मीर ॾिसंदो आ कदे मरी ॾिसंदो आहीं कदे तू उन जे अंदर नज़ारा चीन ऐं जापान जा ॾिसंदो आहीं पर जे कदे अल्लाह ताला तुझे मथा मेहरबानी फरमाए ऐं तुझो शौक़ आ ऐं तू उहा ॻोल्हे ॻोल्हे करे टीवी जो अहिड़ो चैनल हणंदो हा जंहिं चैनल ते तू मक्को बि ॾिसंदो आहीं त मदीनो पाक बि ॾिसंदो आहीं। हाणे तू मौजूद खडड़े जे अंदर आई शाहपुर चाकर जे अंदर मौजूद आ नारे जे अंदर मौजूद आ तू अञा वयो उन जगह ते कोन पर अल्लाह तबारक व तआला तोखे वो मंजर पंहिंजे घर में वेठे करे रब जुल जलाल मक्को बि पसाईंदो आ त मदीनो बि पसाईंदो आ। ऐं आप रब खां दुआ घुरंदा आहियूं त अल्लाह ताला तव्हां असांखे महबूब मदीने वारे जो मदीनो तकड़ो ॾेखारे। आमीन यार कोन था जा अॼु मदीने जा मुनारा याद प्या अॼु मदीने जा मुनारा याद प्या सहनो साईं सुहारा याद प्या सहनोई साईं सुहारा याद प्या अॼु मदीने जा प्या अॼु मदीने जा मुनारा याद प्या अॼु मदीने जा मुनारा सहनोई साईं सुहारा याद प्या सहनोई साईं सुहारा याद प्या अॼु मदीने जा मुनारा अॼु मदीने जा मुनारा याद प्या। अब हाणे याद थियो मदीनो याद मंजर नजर आयो न बस इहो ई आहे मंजर। हाणे इंसान टीवी खोलींदो आहे उन टीवी में इंसान खे मंजर नजर ईंदो आहे त अल्लाह तबारक व तआला मोमिन जो जहान मां छचण वारो मंजर हिन कुरान पाक जी आयत में बयान फरमायो आहे। तर्जुमो पढ़ो कुरान पाक खे समझो। अल्लाह ताला फरमायो ऐ मुतमइनुन नफ्स हिकड़ो नफ्स हूंदो आहे जेको मुतमइन हूंदो आहे अम्मारो नफ्स उनखे चइबो आहे उहो काफर जो रूह हूंदो आहे। ऐं ॿिए पासे वरी मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलाम जो रूह हूंदो आहे। हज़रत शेरे मुस्तफा जो रूह हुआ या रहबर रोज़े धनिया रहमतुल्लाह अलैहि जो रूह हुआ।
हजरत मखदूम सरवर नूह जो रूह मुबारक वा, हजरत सुल्तानुल औलिया रहमतुल्लाह अलैह जो रूह मुबारक वा, हजरत सोने गौस बहावल हक ज़करिया मुल्ताना वाले जो रूह वा, हजरत महबूब सुबहानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो रूह मुबारक वा, या सोने हसन जो रूह वा, या सोने इमाम हुसैन जो रूह वा। हाणे ये मोमिनन जा रूह आहिनि, उन रूह जी ॻाल्हि आहे जेको काफ़िर रूह आहे उन जी ॻाल्हि न आहे। अल्लाह ताला फरमायो आहे हाणे जॾहिं मोमिन रूह ही जहान छॾींदो आहे, अल्लाह जा मलाइका उन जे साम्हूं अची करे चवंदा आहिनि ओ मुतमइन रूह या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन, अल्लाह जा मलाइका चवंदा आहिनि ओ मोमिन रूह इरजी मोट मोट हलियो आ इरजी काॾे मोटा इला रब के पंहिंजे रब ॾे मोटी आ, जेको रब तोखां राज़ी आ, तूं पंहिंजे रब खां राज़ी बाज़ी आ। अल्लाह तोखे सॾे थो। हाणे अल्लाह जा मलाइका उन मोमिन जे लाइ रस्ता खोले करे बीहंदा आहिनि। क़ुरान पाक ईअं फरमायो आहे सदक़दा ओ मुतमइन नफ्स अल्लाह ॾे हलिया इन हाल में हलिया जो अल्लाह तोखां राज़ी आ, तूं अल्लाह खां राज़ी। हाणे क़ुरान ईअं फरमायो आहे, हाणे अचो त मुस्तफ़ा खां पुछूं त मुंहिंजा दिलबर हबीब तूं छा छा फरमाए। हाणे हबीब खां पुछूं न बाबा त या रसूल अल्लाह मोमिन सां छा थींदो। क़ुरान असांखे ईअं ॿुधायो मुंहिंजा महबूब अञा तशरीह थे, अञा वज़ाहत थे त मोमिन हितां कीअं वेंदो। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पाण पंहिंजी हदीस में फरमायो आहे त मोमिन जे लाइ मौत अगारो चयूं त गुल आहे। हाणे महबूब फरमायो त मोमिन जे लाइ मौत तोहफो आ, तोहफो। अब आप तोहफे ते माण्हू नाराज़ थींदो आहे या ख़ुशि थींदो आहे, ॻाल्हायो त इन जो मतिलबु आहे त मोमिन खे जॾहिं मौत जो तोहफो मिलंदो आहे त मोमिन ठरंदो आहे, ख़ुशि थींदो। वरी ॿी हदीस मुबारक में अल्लाह ताला जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाईंदा त मोमिन जो रूह जॾहिं हिन जहान मां वेंदो आहे त अल्लाह तबारक व तआला जा मलाइका रेशम जो जन्नत मां खुशबूदार कपड़ो खणी ईंदा। हे दुकान वारो रेशम न जो स्त्री घुमाए त स्त्री के चंबड़ी वने, इहो न जन्नत जे रेशम जो टुकड़ो ओए अल्लाह जा मलाइका खणी ईंदा। पर हिकु मलाइको न ईंदो आहे, उन सां गॾोगॾु मलाइकनि जी कतार हूंदी आहे ऐं उहो सुहिणो कपिड़ो खुशबूदार कपिड़ो सुरहो कपिड़ो पंहिंजे पाण सां गॾु खणी ईंदा। आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदो आहे हाणे मोमिन जे मथां बीही करे अल्लाह जा मलाइका हुन खे सॾु कंदा ऐं उन मोमिन खे खुशबू अचणु शुरू थी वेंदी आहे। इन जहान जे अतरनि वारी खुशबू हुन खे कान ईंदी आहे जेका 5 मिंटनि खां पोइ ख़त्म थी वेंदी आहे। आमिना जो लाल फरमाए थो उन खे जन्नत जी खिड़की खुली वेंदी आहे। उहो जेॾी महिल जन्नत जी खुशबू सिंघंदो आहे त उहो पंहिंजे जिस्म मां ईअं सम्झो त ट्रिप ॾेई करे सुकून सां निकिरंदो आहे, निकिरी अची करे उन जन्नती रेशम जे कपिड़े में सुम्ही रहंदो आहे। उन रूह के मलाइक वेढ़ींदा है ऐं उन के खुशबू लगाईंदा है। परे आसमान ते वेंदा है, आसमान जो दरवाजो खड़खंदो आहे, वो दरवाजो अल्लाह जा मलाइक खोलींदा है। पुछंदा आहिनि खोलण खां अॻे कंहिंखे वठी आया आहियो त अंदर जवाब ईंदो आहे असां रूह खणी आया आहियूं, जहिड़ो तहिड़ो रूह कोन खणी आया आहियूं, हिकु मोमिन जो रूह खणी आया आहियूं। उन आसमान जे दर ते बीठल मलाइका उन्हनि खे जवाब ॾींदा आहिनि बख़िर बख़िर मुबारक हुजेव इन मोमिन जे इंतज़ार में अॼु आसमाननि ते ख़ुशू ऐं शादमाना लॻा पिया आहिनि।
बखिर इनखे मुबारक हुजे वठी अचोस दरवाज़ो खुलंदो आहे उन परे आसमान जा मलाइका उनखे खिली करे खीकार कंदा उनखे सुभान अल्लाह चई करे हुनजो इस्तक़बाल कंदा हे आसमान जा मलाइका हुनजो इस्तक़बाल टे आसमान जा मलाइका हुनजो इस्तक़बाल चौथे पंजे छहे सते आसमान जा मलाइका इस्तक़बाल कंदा तां त उन रूह खे सिदरतुल मुंतहा अल्लाह जे अर्शे अज़ीम जे हेठां वा ईअं सम्झो त उन जी छाव में आ उन जे हेठां बीहारे करे अल्लाह खे अर्ज़ कंदा इलाहल आलमीन मोमिन जो रूह हाज़िर थी चुको आ हाणे कहिड़ो हुकुम आ अवा मोकिलियो न रब जन्नत मां रेशम जो कपड़ो खणण जो हुकुम ॾिनो रब आराम सां साहो कढण जो हुकुम ॾिनो रब पर हाणे उते छो था वठी वञनि अल्लाह जे हुजूर में छो था पेश कर आलिमन सगोरन पंहिंजनि किताबनि में इन जी वज़ाहत फरमाई आहे हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैह बुशरल कईब में फरमायो आहे जे ईअं छो थींदो आहे पाण फरमाइनि था इहो मोमिन जो शान ॿुधाइण जे लाइ त ही जहिड़ो तहिड़ो नाहे बल्कि मुहम्मद मुस्तफ़ा करीम जो सचो गुलाम आहे जीअं मलाइकनि जे साम्हूं हुनजो शान अञा वधीक ज़ाहिर थिए त हे जहिड़ो तहिड़ो कोन आयो अथव हे रूह अल्लाह जे प्यारे बाने ऐं मुस्तफ़ा जे सचे ग़ुलाम जो आयो आहे पोइ उतां रब वटां हुकुम थींदो आहे त ओ हिन जो जेको रूह आहे क़यामत अचण ताईं ओ हिन जे जिस्म में जेॾी महिल जिस्म क़ब्र में पूरजी वञे त पोइ उन क़ब्र में हिनखे हिन जे जिस्म खे क़ब्र में हिन जे जिस्म सां मोटाए छॾियो भले उते रहे ऐं हिन वारी क़ब्र जेका 5 फुट 3 फुट 4 फुट 10 फुट 8 फुट 7 फुट जेका मथां नज़र एतिरा फुट ईंदी आहे पर अल्लाह जे हुकुम सां सरकार असांखे ॾसियो आहे त उन मोमिन जी क़ब्र हीअं जो खणी निहार त ओ उतर ताईं ईअं सम्झो त लखे करोड़े मेल जिथे जिथे दीद पवंदी आहे दीद खुटी पवंदी आहे पर क़ब्र उन खां वधीक मोमिन जी कुशादी थी या मोमिन ते मेहरबानी ऐं अंदर पोइ सुवाल थींदा तुंहिंजो दीन कहिड़ो आहे तुंहिंजो इस्लाम कहिड़ो आहे मज़हब कहिड़ो आहे मिलत कहिड़ी ते हुई वमा कुंत तक़ूल फी हक़ हा हाज़ा 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 माना समझ ऐं ओ हिन सोणे लाइ इहो अखर तां चवंदा जेको माण्हू साम्हूं आहे त चवंदा त हिन लाइ पर जे आहे कोन त चवंदा हुन लाइ ईअं बाबा ईअं चवंदा हो न या कुझु ॿियो चवंदा आहियो हिन लाइ माना साम्हूं आहे तॾहिं चवंदा आहियो हिन लाइ छा थो चवे पर हिते गुलन खान अलण खान अब्दुल रहीम खान अब्दुल्ला खान नूर नबी खान फिलानो खान अब्दुल का आहे कोन त मां चवंदुसि हुन लाइ बाबा ओ हू जेको आहे हू ऐं ही तव्हां सिंधी में चवंदा अरबी ज़ुबान जा अखर बेकार कोन नदा हिते आयो आहे लफ़्ज़ मुस्तफ़ा जो फरमान आहे अबी फरमाए थो पुछंदसि त ओ हिन हस्ती लाइ छा चवंदो इन मां साबित थियो त रुगो नालो कोन पुछंदसि मुंहिंजो दिलबर नबी पाण साम्हूं बीठो हूंदो ओ महबूब जेड़ी महिल साम्हूं हूंदा असां त हिते ई दुनिया मंझि महबूब जो इंतज़ार पिया कयूं त जेकर दुरूद पिया पढ़ूं क़ुरान पिया पढ़ूं ख़त्मा पिया पढ़ूं त यार असांखे को दीदार थी पवे जॾहिं मुस्तफ़ा उते साम्हूं ईंदा न त पोइ असां ॾिसी चवंदासीं तूं आदम खां बि आई अवलो हाय रब तोखे कयो ख़तमुर रसूल पैदा कोन कयो रब तुंहिंजे मिसल सारे आलम में इंसानो नबी तुझे शान मता कुर्बानो नबी गोरिया पार बचा जिंदु जान नबी तुझे शान मता है बिना पाछे तो जो कागज जिस्म
मख खे न वेहण जो तो ते हुक्म आलिमन लिखियो आहे त महबूब जे कपड़े मुबारक जे मथा मख खान वेहंदी एतरे कदर जो मुंहिंजो महबूब पंहिंजो कपड़ो मुबारक इस्तेमाल फरमाए जे उनखे परे लाहे रखंदा तब उन परे पयल कपड़े ते बि मख खान वेहंदी हुई वरी इहा अल्लाह ताला करामत महबूब जे सदके हजरत महबूब सुबहानी गौस पाक के अता फरमाई शाह फकीरुल्लाह अलवी इरशाद फरमाइंदो त हजरत महबूब सुबहानी जे बि जिस्म पाक ते मख कान वेंदे हाय बिना पाछे तो जो पाको जिस्म मख खे न वेहण जो तो ते हुक्म गद यूसुफ का आए तुझो हुस्न आए बसी हो रोथियो हैरानो नबी तुझे शान मथा कुर्बानो नबी घोरिया पार तुझे शान मथा महबूब खुदा जो आई अजब है तो खास खुदा जो आहे कुर्ब लौला कलमा सुहे तो खेलकब तो लाए जुड़िया ही जहान नबी तुझे शान मथा कुर्बानो नबी होरिया पार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा आशिक दिसी त इएं चवंदा न मर के यहाँ पहुंचाऊं इसी दिलदार के वास्ते जब मरी पुगो हाँ हबीब जे दीदार लाए तब वो मोमिन दिसी इएं चवंदो मुंहिंजा भाव बस हिक हदीस इन मौत जे हकीकत अञा अर्ज़ कयां त पोइ इमाम आली मक़ाम जी ॻाल्हि कयां त जीअं मौज़ू मुंहिंजा भाव हदीस पूरो थी वञे त हज़रत जेको सुहिणो इज़राईल आहे वो मोमिन जो रूह कीअं कढंदो मां कुर्बान वञा आमिन जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ता मुंहिंजो महबूब एक अंसारी सहाबीअ ते सकरात ही मुंहिंजो महबूब उनखे पुछण विया वाह सहाबी तुंहिंजो शो वाह सहाबी चओ तव्हां चइजो तुंहिंजो शो वाह सहाबी वाह सहाबी वाह सहाबी अल्लाह अल्लाह अहले सुन्नत व जमात के अल्लाह ताला यो शान दिनो आ जो असी महबूब जे बचड़न ता घोर अहल बैत ता घोर त असहाबन ता घोर इन्हनि ॾींहंनि में तव्हांखे फितने बाज़ फिरके परस्त फिरके वारियत करण वारा अजीब अजीब ॻाल्हियूं करे इन्हनि इमामनि सगोरनि जे ज़िक्र खां रंटक विझण जी कोशिश कंदा ओ या रसूल अल्लाह चवण वारो ओ हज़रत रोज़े धणी रबर जा मुरीद ओ हज़रत गौस पाक खे मञण वारो हज़रत मखदूम सरवर नूह खे मञण वारो हज़रत सोने सुल्तानुल औलिया खे मञण वारो ओ हज़रत गौस बहावल हक सोने मुल्तान वारे खे मञण वारो सोनन इमामन आल बैतन जो ज़िक्र न कल असां छडियो न अॼु छडियो आ न मरण घड़ी ताईं छडींदासीं आल बैत जो शान सदा सुन्नन बयान कयो आ इंशाअल्लाह कंदा रहंदासीं फितने फसाद फिरके वारियत जो जो माहौल हले पयो न जो अहल बैत जो मकाम उन जो पैगाम जी मानू तई न पुजे उन में रंडक विझण लाए मानू तरह तरह जो गालियों कंदा ता के फिरके वारियत ते ध्यान नाही जणो फितने ते ध्यान नाही जणो फसाद ते ध्यान नाही जणो या साजिश जी अहल बैत ऐ असहाब जो शान बयान न थे अहले सुन्नत अदब वारी जमायत वा असान औलिया जो अदब छडियो न
सहाबन जो छडियो आ न को आल बैत जो छडींदा से क़यामत में आल बैत सहाबा सा गडो न जी शफाअत सा जन्नत में हलंदा या साज़िश तव एने ध्यान न ॾिजो वाह सहाबी तुंहिंजो शान मुंहिंजो महबूब उनखे पुछण विया सहाबिन सगोरन जो रूह ॼण छा चवंदो ओ सुबह थियो मैं फर्क पयो ओ मुंहिंजे हींअणे लॻी हीर मन मुरादूं पुनियूं जेके पलाए विधियूं हल पीर हाणे हींअड़ा थियो सुधीर जो तोखे फिरी पुछण आया हाय अची जे कार ओ सारी दे सुपरी पेरे दरिया पिंपड़ियों आई हंध बिछाया बार ओए साजन सब जमार हुद गोली थी त गुजारिया सुभान अल्लाह शौक़ सा या हदीस मुखे लगे कोन तो मुखे भी 9 साल आता वट 10 साल त थी आ वक्त जी खबर 2026 पियो वले है ना मां 2015 को ता वट तकीर शुरू कई है ना मस्जिद से साईं जन जी हयाती में साईं मुखे पण भी आ गया खबर त 10 साल यारो थी पर माखे याद ना है इंसान को मजो दो आप जो कोने पण कोन तो पदाया पर मां या हदीस इतकान पढ़ी बुधाई ना लखे महबूब जा फरमान रोज पे पढ़ो ऐं सच पुछो असा के रोज खबर पवंदी आ त यार असा वटे इल्म घट आ छो त नई गाल पढ़ंदा हूं खबर पवंदी आ त कल इन जी खबर कान आई माना इल्म घटो ऐं रोज खबर पवंदी आ त असा वटे इल्म घट आ मुझे महबूब जे फैज़ वारो जो दरिया हुआ ओ अण खुटवा मुस्तफा जो फैज़ पियो हलंदो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पाण एक अंसारी सहाबियत सकराता अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उनखे पुछण विया वाह सहाबी तुंहिंजो आए परावल तलाहिणो परेशानियूं परावल तलाहिणो परेशानियूं नबी पाक मुझे जो निशानियों परावल तलाहिणो माण्हू पाण तो परेशानी लाहींदो पाण ता लाहे बे ते विझंदो आ और जदा मूता त टरे ओ बे ते बला बनी भले पवे पर वाह मुजा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा परावन जो तकलीफों दूर फरमाई अल्लाह जो हबीब जणी भला उन अंसारी साहब वट पहुता त महबूब ॾिठो त उन जे पेरां दी अखा इज़राइल बीठो आ अल्लामा जलालुद्दीन सुयूती इन हदीस के जिक्र फरमायो अदा को मौलवी आए जो इज़राइल के दिसंदो कोन दिसंदो वो बराबर किया बाबू वजड़ो किया तो चले अभी बलठो आ तो इज़राइल इंतजार में आई खणी समझ तो जाहिर है टाइम आ उन जे जहान छडण जो तो रूह ओडी मल कब्ज करनो आ न को अते न को पोइते जो टाइम आ महबूब ॾिठो त इज़राइल इंतजार में आ त मुझे महबूब इज़राइल अलैहि सलाम के मुखातब थी करे फरमायो आ त मुझे उम्मती जी पारत थई हबीब या फरमाइन सा ओ हिन मुझे उम्मती जी तोखे पारत हजरत इज़राइल अर्ज कयो मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवा मुतमइन रहो या रसूल अल्लाह अवा जो अखियों थथियों हुजन तडे मां ही गाल थो अर्ज कया या रसूल अल्लाह ही त अवा जो सहाबी आ पर जय जय तो मोहम्मद करीम जे मथा कलमो भरियो आ मुखे रब जो हुक्म आ त उन जो साहब आराम इत्मिनान बिना सुकून से बिना तकलीफ जे कढणो
मुझा महबूब हे तव्हांजो सहाबिया पर मुझा महबूब अल्लाह जो हुक्म आ त जय जय तुझे मथा कलमो भरियो आ उन जो जेको रूह आ आराम ऐं इत्मीनान सां कढणो आ मुझा महबूब तो ते कलमे भरण वारे हर मोमिन जो साह ईअं कढंदो आ जीअं अटे मां वारो निकिरंदो आ। हाणे इन मां अंदाज़ो हणो त मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे उम्मत जो केॾो फ़िक्र आहे। हाणे असुल में हीअ ॻाल्हि अर्ज़ करणी त आख़िरकार साह निकिरंदो कीअं वा तकलीफ़ उहा उनखे कीअं थींदी आहे या न थींदी आहे उन जे लाइ हिकु हदीस ॿुधायां पोइ इमामनि ते अर्ज़ कयां। दुरूद मुंहिंजे सरकार ते सल्लल्लाहु अलैहि या दुरूद दुरूद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अल्लामा जलालुद्दीन सुयूती इरशाद फरमायो आ जो सुभान अल्लाह जी मलकल मौत जेको रूह कब्ज़ कंदो आ को घुटो कोन ॾींदो आ मोमिन खे निड़ीअ ते न कोन ॾींदो आ साईं कीअं ॾींदो आ तवज्जो जो मलकल मौत जा जेके ॿई पर रहन हथ खणी चऊं असां सम्झण लाइ जेके हज़रत मलकल मौत जा ॿई पर उन्हनि ॿिन्ही परनि ते अल्लाह पंहिंजे कुदरत वारे नूरी कलम सां ॿिन्ही परनि ते लिखराए छॾियो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मलकल मौत सोने जे ॿिन्ही हथनि ते बिस्मिल्लाह लिखी यानी ॿिन्ही परनि ते पोइ जेड़ी महिल मोमिन जो साह कढण लाइ ईंदो आहे पोइ हज़रत मलकल मौत छा कंदो आहे त हज़रत मलकल मौत उन मुसलमान जे साम्हूं ईंदो आहे ऐं हज़रत मलकल मौत ॿई पंहिंजूं ॿाहूं हीअं खोलींदो आहे जीअं अंबड़ पंहिंजे बचे खे सॾु कंदी आहे ओ बचा हलियो आहे मुंहिंजे सीने सां लॻो ऐं जेड़ी महिल मोमिन हुआ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हज़रत मलकल मौत जे ॿिन्ही परनि जे मथां लिखियल ॾिसंदो आहे एॾो त हसीन आहे एॾो त जमील सूरत में ईंदो आहे एॾी त सुहिणी सूरत हुनजी पंहिंजी हूंदी आहे वरी बिस्मिल्लाह नूरानी अखरनि सां लिखियल हूंदी आहे। अल्लाह जे हबीब फरमायो आहे जेड़ी महिल उहो ॿाहूं खोलींदो आहे त जेड़ी महिल मुसलमान उनखे ॾिसंदो आहे जे हिकु टारीअ खां ॿी टारीअ ते पखी उॾामी वेंदो आहे त मोमिन जो रूह बिस्मिल्लाह ॾिसी करे ईअं हितां उॾामी करे जन्नत ॾे रवानो थी वेंदो आहे। ये टारीअ ते पखी वेठो हुजे ये भड़को ॾेई करे ये भड़को ॾींदो आहे पखी भड़को ॾींदो आहे ये भड़को ॾेई करे उॾामी ॿिए पासे हलियो वेंदो आहे जेड़ी महिल मलाइको पंहिंजूं ॿाहूं हीअं खोलींदो आहे जीअं अंबड़ खोले पुट खे भाकुर लाइ ऐं उन्हनि ते उहो सकरात वारो मोमिन ॾिसंदो आहे बिस्मिल्लाह लिखी पई आहे त उहो अहिड़ो उन में आशिक़ थी वेंदो आहे रब जे नाम ते उन नूर ते अहिड़ो आशिक़ थी वेंदो आहे जो उनखे हाणे तकलीफ़ विसरी वेंदी आहे भड़को ॾियूं हिन जहान मां ईअं सम्झो हिन कपर उडाणो जन्नत वारे परे कपर ते पुॼी वई। इहो अथई मोमिन जो रूह इहो अथई मुसलमान जो रूह। हाणे मां ॿिए पासे कोन थो वञा त काफ़िर जो रूह मुनाफ़िक जो रूह मुस्तफ़ा जे गुस्ताख़ जो रूह असहाबनि जे गुस्ताख़ जो रूह अहल बैतनि जे गुस्ताख़नि जो रूह महबूब जे उम्मत जे वलियनि जे गुस्ताख़ जो रूह आलिमनि जे गुस्ताख़नि जो रूह कीअं निकिरंदो आहे इहो मुंहिंजो मौज़ू न आहे। इंशाअल्लाह ताला इहो मौज़ू मां कंहिं जॻह ते पूरो कंदुसि। अल्लाह ताला तव्हां असांखे सम्झ जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पर अचो त ॿुधायां इमाम हुसैन वाह हुसैन मरहबा वाह जो मलाए करबला वाह हुसैन मरहबा वाह जो
वाला पंहिंजो सिर तू कटाए वे दीन नबी जो बचाए वे सबको सब्र जो पढ़ाए वे वाह हुसैन मरहबा वाह हुसैन मरहबा वाह जुमलाए करबला। हज़रत इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु तआला अन्हु जब मौत जी या कैफियत वा या कैफियत मुंहिंजा भाव अज़ीज़ आम मोमिनन जे लाइ आम मोमिनन जे लाइ ऐं अल्लाह जा जेके प्यारा बना आहिनि उन्हनि जे लाइ मौत जो जेको इंतज़ाम आहे उहो आम मौत वांगुरु न आहे। मुंहिंजा भाव अज़ीज़ जेके वली आहिनि जेके सिद्दीक़ आहिनि जेके गौस आहिनि जेके कुतुब आहिनि उन्हनि खे अल्लाह ताला अञा वधीक इनाम अता फरमाईंदो आहे। मुंहिंजा भाव अज़ीज़ उहे अल्लाह जा प्यारा बना जॾहिं हिन जहान मां वेंदा जंहिं जॻह ते रब जी इबादत कंदा हुया उहे जहान छॾण खां पोइ हीअ ज़मीन बि उन्हनि लाइ रोवंदी आहे त आसमान बि उन्हनि लाइ रोवंदो आहे। आम मोमिन वञे त ॿुधायो मां पर जंहिं जॻह तां इमाम वञे महबूब जे दिल जा टुकड़ा वञनि उहो इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम नमाज अदा फरमाए हबीब अकरम सजदे में वञे इमाम हुसैन महबूब जे कुल्हन मुबारकन ते चढ़ी वेहे हबीब अकरम पंहिंजी तस्बीह खे ॾिघो फरमाए हिकु दफ़ो ॿ दफ़ा टे दफ़ा चार दफ़ा पंज दफ़ा न बल्कि 70 खां वधीक दफ़ा मुंहिंजो महबूब पंहिंजी तस्बीह खे ॾिघो फरमाए। इमाम हुसैन जेॾी महिल लहे महबूब पोथे वञी करे इमाम हुसैन अंबड़ साइण खे ॾसे अंबड़ साइण अॼु त मां अजब कम कयो आहे नानो रसूलुल्लाह सजदे में वयो मां कुल्हन ते चढ़ी वेही रहियुसि अम्मा खातून जन्नत फरमाए ओ हुसैन इहो छा कयोई। हज़रत इमाम हुसैन अर्ज़ करे अम्मा परेशान न थी महबूब जे इन हिक हिक तस्बीह जे एवज़ में करबला जे मैदान में पंहिंजा मुरीद ऐं बच्चा कुर्बान करे इस्लाम तोखे बचाए ॾेखारींदुस। इहो इमाम आली मक़ाम जंहिंजे लाइ महबूब फरमाए त अल हसनो वल हुसैनो सय्यदा शबाब अहलिल जन्नत वाह मुंहिंजे महबूब जा सहाबियो वाह मुंहिंजे महबूब जा सहाबियो आल बैत जे शान जूं जेतिरियूं बि हदीसूं आहिनि उहे सभु असांखे मुस्तफ़ा जे सहाबिन ॾिसो। इहो कहिड़ो वहम आहे यो केड़ो फितनो आ मुल्क में यो केड़ो फसाद आ ये केड़ो अकुल आ यो केड़ो दीन आ यो केड़ो धर्म आ जेको इस्लाम जी तस्वीर कशी पियो करे मंजर पियो दसे रुगो विड़ियला पाण में रुगो झेड़ो रुगो फसाद अहल बैत नऊज़ बिल्लाह साहबन के कोन मनीदा नऊज़ बिल्लाह साहब जो अहल बैत के कोन मनीदा नऊज़ बिल्लाह मुजा भावदी इस्लाम जी केड़ी मंजर कशी आ ओ नबी पाक जेका तालीम ॾिनी हुआ किडां वई जे अहल बैत साहबन सा विड़िया पिया साहब अहल बैत सा त मुंहिंजा भाजी नबी पाक जी तालीम काॾे वई। मां चवां थो त इहो सभु ग़लत आहे इहा फ़िरक़े वारियत आहे इहो फसाद आहे इहो इस्लाम मां चुकूं कढण जो हिकिड़ो तरीक़ो आहे ऐं काफ़िरनि खे यहूदियुनि खे मौक़ो ॾियण जी कोशिशि आहे त इस्लाम नाकाम आहे। मां चवां थो त तुम्हारी तारीख़ कूड़ी हूंदी पर मुंहिंजा भाउ अज़ीज़ क़ुरान सचो आहे। क़ुरान फरमाए थो त महबूब जा असहाब अहल बैत पंहिंजे पाण में खीर ऐं खंड वांगुरु मिलियल हुया। जरे खीर ऐं खंड हुया त जहिड़ो छा इहो इस्लाम जो केड़ो तसव्वुर माफ़ कजो समझाइण लाइ चवां जेकॾहिं न सुभाणे को चवे बाबा साईं मुफ्ती अब्दुल रहीम जहान छॾे वियो पोयां साईं शागिर्द पीढ़ी ठांका थी न मदरसो हलायूं न तालीम न दीन न पीढ़ी पिया पाण बाबा हज़रत रोज़े दणी जहान छॾियो नऊज़ बिल्लाह सुबह नऊज़ बिल्लाह पोयां विड़ी पिया नऊज़ बिल्लाह विड़ी पिया तालीम ही कोन हलायो दीन ही कोन हलायो हज़रत मखदूम सरवर नो जहान छॾियो पोयां विड़ी पिया गौस बाबा जहान छॾियो पोयां विड़ी पिया अब हज़रत सोनो सुल्तान औलिया जहान छॾियो पाण विड़ी पिया। माण्हू चवंदो त वाह इहो पोयरनि ते एतिराज़ कोन्हे असुल में एतिराज़ न अल्लाह जे वलीअ ते आहे। तूं ॿुधाइण ईअं थो चाहे त हो अहिड़ो नाक़िस हो
जो बाद में हज़ारे सवे साल अचण वारा मुरीद त पो पर अव्वल जेके अखियुनि जे आॾो शागिर्द उन्हनि खे बेड़ी फज़ीलत नऊज़ बिल्लाह जो त कोन सेखारे सघियो जो उहे पंहिंजे पाण मां बुग़्ज़ कढनि हा कीनो कढनि हा पंहिंजे पाण खे सुधारनि हा। असुल में इहो एतराज़ रोज़े धणीअ ते आहे, इहो असुल में एतराज़ हज़रत सोने शेरे मुस्तफ़ा ते आहे, असुल में इहो एतराज़ अल्लाह जे वलियनि ते आहे। त पोइ जेको चवे थो त असहाब अहल बैत महबूब हेॾां अख फूटी पूरी मुस्तफ़ा जहान मां वया पर्दो कयो ऐं हे पाण में विड़ी पिया, इन जो मतिलबु आहे इहो एतराज़ नबी पाक ते करे थो, नबी पाक जी तरबियत ऐं तालीम ते करे थो। असीं अहिड़ी फिरके वारीअ त क़बूल ई कोन कंदा आहियूं। असां चवंदा आहियूं मुस्तफ़ा अहिड़ा शागिर्द तयारु कया जो अॼु ताईं काफ़र बि मञनि था वाह मुहम्मद जा शागिर्द हो। काफ़र बि अॼु मञनि था त उमर अहिड़ो अब्दुल करे ॾेखारियो, काफ़रनि लिखियो आहे पंहिंजनि किताब मां तव्हांखे ॾेखारिया, यहूदनि लिखियो आहे, ईसाइनि लिखियो आहे त उमर अहिड़ो अब्दुल कयो जो रूए ज़मीन ते अहिड़ो आदिल न थींदो, सिद्दीक़ अहिड़ी सदाकत ॾेखारी जो अहिड़ो सिद्दीक़ न थींदो, उस्मान अहिड़ी सखावत ॾेखारी जो अहिड़ो गनी न थींदो, अली अहिड़ी शुजाअत ॾेखारी जो अहिड़ो वरी दिलेर कोन थींदो। त मुंहिंजा भाउ अदीद जिथे काफ़र मञनि था ऐं उते मुस्लमान सॾाइण वारो इमामनि अहल बैतनि असहाबनि मां चुक कढे त पोइ अदा असां इमामनि जा बि नौकर असहाबनि जा बि नौकर अहल बैत जा गुलाम असां चवंदासीं त इहो वीचारो भंगड़ी पियो वेठो आहे, इनखे इस्लाम जी का बि ख़बर कोन्हे, क़ुरान सचो आहे, असहाब सचा, महबूब जा बचड़ा अहल बैत सभु सचा। इहो अदब जो पैगाम आहे, इहो शरीयत जो पैगाम आहे। फिरके वारियतुनि खे छॾे इहे जेके हलनि पिया न मुआशिरे में, इहो असांजो तरीक़ो न आहे, इहो फसाद असांजो तरीक़ो न आहे, असांजो तरीक़ो इहो ई आहे क़ुरान वारो हदीस वारो। त मुंहिंजा भाउ अज़ीज़ इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जे लाइ सहाबी थो फरमाए चो सुभान अल्लाह। सहाबी थो चए त मां महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण निकिता फरमाई त मां महबूब जे पुठियां हलियुसि, कहिड़ी नियत सां? जे इन नियत सां पोयां हलियुमि त महबूब खे का ज़रूरत पवंदी वुज़ूअ जे पाणीअ जी पेश कयां, नबी पाक जे पुठियां बीहां, को अचे दुश्मन त उनखे रोकियां, माना ख़िदमत जी नियत सां। हबीब वेहनि मतां का शइ जी ज़रूरत पई, मुंहिंजो मुस्तफ़ा करीम हीअं रवाना थिया ऐं मां बि पुठियां पुठियां यार ॾिसो त सही केॾा भागा, हां केॾा भागा। बल मए सर मेरड़ो मंदड़ो गंदो गरड़ो जे ईअं सुठायो सलामत इश्क जो ज़रड़ो जे। इहो इश्क जो उन्हनि वटि त भंडारा, उन्हनि वटि त खज़ाना हा, असां त चऊं था त असां वटि इहो महबूब जी मुहबत वारो ज़रूरु हुजे। भल मए सर मेरड़ो मंदड़ो गंदो गरड़ो जे ईअं सुठायो सलामत इश्क जो ज़रड़ो जे, ईअं सुठायो सलामत इश्क जो ज़रड़ो जे। इश्क इंसान को मक़बूल शायर थे न तो ऐं रसूलुल्लाह जो खादिम रिटायर थे न थो। सुभान अल्लाह। महबूब जो गुलाम रिटायर कोन थींदो आहे। इश्क इंसान को मक़बूल शायर थे न थो ऐं रसूलुल्लाह जो खादिम रिटायर थे न थो। आह जाल केरे त उन में कुझु त ओ बरड़ो हुजे, आह जाल केरे त उन में कुझु त ओ बरड़ो हुजे, ईअं सुठा हो सलामत इश्क जो ज़रड़ो हुजे। इहे
सहाबिया जिन सहाबिन के यो इश्क जो खजानो हासिल हुयो। सहाबी तो फरमाए मां महबूब जे पोया पोया हलियुस अल्लाह जो हबीब हलिया ऐं हिन महल जे जगह ते जन्नतुल बक़ी वा उते अची करे मुंहिंजो महबूब बीही रहिया ऐं ओभर मुंहिंजे महबूब जो मुंहुं मुबारक हो ईअं खणी सघियो। अल्लाह जो हबीब बीठा मां चुप कयो पोइ ते बीठो आया खड़को थियो जीअं महसूस थींदो आहे त पोयां केरु आहे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ ते कोन निहारियो ग़ैब दान नबी उतां खां फरमायो हे ख़बर फिलाणो त नाहे। मां अर्ज़ कयो लब्बैक या रसूल अल्लाह हाओ मां फिलाणो पोयां बीठो आहियां। महबूब ॾिठो बि कोन हलंदा आया हबीब ही परे परे पोयां हलंदो आयो हबीब ॾिठो बि कोन खड़को थियो। महबूब उतां खां फरमायो छो इन जे करे त बुखारी में हदीस मौजूद आहे ॿिनि किताबनि में मौजूद आहे। आमिना जो लाल फरमाईंदो आहे मां तव्हां खे पोयां खां पुठियां खां बि ईअं ॾिसंदो आहियां जीअं साम्हूं ॾिसंदो मतां तव्हां भाइयो हदीस मौजूद आहे। अलाए किथे आहिनि माण्हू वटि इहे हदीसूं छो कोन था ॿुधायो छो लिकायो वेठा असीं जे था ॿुधायूं त पोइ रड़ था कनि साईं फिरके वारी अचो करे छाजी फिरके वारी मां त दीन थो ॾसियां तो वारो दुकान थो बंदि थिए तॾहिं तो तूं चवीं त साईं फिरके मां फिरके वारी नथो असांजो तरीक़ो फिरके वारियत खां पाक न को असीं कंहिंखे टोक कयूं न को चथर कयूं। अकीदा अपना हम किसी और का अकीदा छेड़ते नहीं और अपना अकीदा छोड़ते नहीं। असां बे जे अकीदे सां छेड़छाड़ कोन कंदा पर पंहिंजो अकीदो असीं छॾींदा कोन आहियूं। असीं दीन सिधो बयान कंदा आहियूं चोर खे चोर चइबो बेअदब खे बेअदब चइबो इहो दीन आहे पर ॿिए सां छेड़छाड़ असांजो तरीक़ो न आहे। हा तव्हांजा वखा था पधरा थियनि तॾहिं था चओ त हे असां सां फिरके वारी मां त हदीस थो बयान अल्लाह जे हबीब जो फरमान मौजूद आहे ॿुधायो न इहो माण्हू बाबू फरमायो इन्नी अरा कुम मिन वराई मां तव्हांखे पोयां बि ईअं ॾिसंदो आहियां जीअं साम्हूं ॾिसंदो। या हदीस आहे ॿुधायो कोन थो सहाबी अर्ज़ कयो लब्बैक या रसूल अल्लाह मां बेशक मां ई आहियां। हाणे अल्लाह जे हबीब फरमायो हाणे हाणे मूं वटि अहिड़ो मलाइको आयो जेको मलाइको अॻे कॾहिं ज़मीन ते कोन आयो आहे ऐं वरी क़यामत ताईं वरी उहो कोन ईंदो। माना ही हिकु दफ़ो हदीस खणी आयो आहे या रसूल अल्लाह छा पैगाम ॾई। अल्लाह जे हबीब फरमायो ओ मलाइको पैगाम रब वटां खणी आयो आहे त हसन ऐं हुसैन जन्नती जवाननि जा सरदार आहिनि ऐं उन्हनि जी अम्बड़ जन्नती औरतुनि जी सरदार हदीस खणी आयो आहे इहो रब जे तरफां पैगाम खणी आयो आहे मलाइको त मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो बचड़ो इमाम हसन ऐं तुंहिंजो बचड़ो इमाम हुसैन ऐं तुंहिंजी पाक नियाणी खातून जन्नत जो सुभान अल्लाह सैयदा आबिदा तैयबा ताहिरा सैयदा ज़ाहिदा तैयबा ताहिरा यानी खातूने जन्नत पेला हो सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। खातूने जन्नत अरे नबी की लाडली बीवी वली की माँ शहीदों की इधर जलवा नबूवत का
विलायत का शहादत का। नबी पाक जी लाडलिया, नबी पाक जी प्यारिया, ऐं शहीदन जी मां ऐं कुंवार वरी हजरत मौला अली मुश्किल कुशा जी। वाह खातूने जन्नतों जो मकाम, वाह खातूने जन्नतों जो शान, वाह खातूने जन्नत। अल्लाह तोखे केॾो वॾो शान अता फरमायो। नबी की लाडली मुझे महबूब जे लाइ एॾी प्यारी आहे खातूने जन्नत जो ख़ुदा जो कसम आहे महबूब जे घर में जीअं खातूने जन्नत घिरंदी आहे, ॿिन्ही जहाननि जो सरदार उथी बीही करे खातूने जन्नत जो इस्तक़बाल फरमाईंदा। नबी की लाडली मुझे मुस्तफा करीम जे जिगर जो टुकरो आ। ऐं वरी कुंवार कंहिंजी वाह वाह अली शेर खुदा जी, ऐं अम्बड़ कंहिंजी अहिड़ा बच्चा बि कंहिंखे कोन मिलंदा। वरी अम्बड़ वा त सुभान अल्लाह जन्नती जवाननि जे सरदार हसन ऐं हुसैन जी अम्बड़। मुंहिंजा भाउ रूए ज़मीन जूं अम्बड़ियूं खातूने जन्नत जे क़दमनि तां खोर। खातूने जन्नत जो एॾो शान, मवाली खे केड़ी ख़बर त इन पाक हज़रत सैयदा खातूने जन्नत जो ज़िक्र कीअं करणो। एॾो नाज़ुक मक़ाम आ, एॾी नाज़ुक जॻह आ। हिते त 100 दफ़ा मुंहुं धोई ॻाल्हाए त बि घटि आ। हिते मवालो कीअं ॻाल्हाईंदो ऐं अजब अजब कचियूं ॻाल्हियूं कंदा, महबूब जे पाकनि जी बेअदबी कंदा। अल्लाह बचाए, आमीन त चओ यार, आमीन त चओ यार। आलिम ने फरमायो तोड़े जो इन रिवायत ते कलाम हुंदो पर यार असा के कबूल आ, असा के कबूल आ। आलिम ने फरमायो क़यामत जे दिहाड़े ते ऐलान थी जेडी मला खातूने जन्नत जो गुज़र थींदो न, ओडी मला ऐलान थींदो हुद्दू अबसारकुम, ओ पंहिंजूं अखियूं फूटियो। माशर जे मैदान में ऐलान थींदो पंहिंजूं अखियूं फूटियो। छो ऐलान थींदो त ॿिन्ही जहाननि जे सरदार मोहम्मद करीम जी न्याणी हिते हूरन जे कतार में जन्नत ॾे वञी रही आहे। ये ऐलान थींदो मुंहिंजा भाउ अज़ीज़ त वो खातूने जन्नत, खातूने जन्नत आ। खुदा पाक जो कसम आ जड़ी भला अम्मा आयशा खे ॾिसंदी आ न, अम्मा आयशा वरी महबूब जी कुंवार आ, हिय अली जी कुंवार आ। सोना मुक़ाबलो असीं सुन्नी कंदा ई कोन आहियूं, जंहिंजो जेको मक़ाम अल्लाह उनखे अता फरमायो आहे। जेड़ी भला खातूने जन्नत वरी पंहिंजे अम्बड़ अम्मा आयशा खे ॾिसंदी आ, भाकुर बि पाईंदी तस, पेशानी बि चुमंदी तस, हथ बि चुमंदी तस। ऐ खातूने जन्नत फरमाईंदी आ अम्मा अल्लाह तोखे वॾो मक़ाम ॾिनो आ, क़यामत में जन्नत में मां अली सां हूंदसि, तूं वरी मुंहिंजे बाबे मोहम्मद करीम सां गॾु जन्नत में हूंदी। अब आप अध दीन न मञबो, दीन सॼो मञबो, सॼो। इहो जेको साज़िशी दीन जो तसव्वुर आहे इन जो इस्लाम सां को बि ताल्लुक़ कोन्हे। रुगो ॼणो इस्लाम में ख़ैर जी ॻाल्हि ई कान्हे, ॼणो मोहब्बत जी ॻाल्हि ई कोन्हे। हालांकि आहे सॼो मोहब्बत, बस झेड़ो लॻो पियो आहे, झटो लॻो पियो आहे। इहो कहिड़ो तसव्वुर आहे अहल बैत जो, इहो कहिड़ो तसव्वुर आहे असहाबनि जो। असां वटि इहो तसव्वुर न आहे। मुंहिंजो मुर्शिद रोज़े वारो फरमाईंदो आहे ऐ मुंहिंजा मुरीदो महबूब जे असहाबनि तां घोर वञजो त आले रसूल जी इज्जत करण न छॾजो, उन्हनि सां बि सदा मोहब्बत कंदा रहिजो। असां जो तरीक़ो इहो मोहब्बत वारो, इहो शरीयत वारो तरीक़ो आहे ऐं मोहम्मदी तरीक़ो आहे। हज़रत रोज़े वारो फरमाईंदो आहे परे वारनि खे वेझे वारनि खे ख़बर हुजे सभु ॿुधी छॾियो त मां मोहम्मद राशिद जो तरीक़ो मोहम्मदी तरीक़ो, सुन्नत वारो तरीक़ो आहे, सुन्नत जमायत वारो तरीक़ो आहे, असहाबन वारो तरीक़ो आहे, अहल बैतन वारो तरीक़ो आहे। अब तव्हांखे इहो तरीक़ो क़बूल आहे, मवाली खपनि, अलायो क़ुरान वारो तरीक़ो खपेव न, मोहम्मदी तरीक़ो खपेव न, औलिया वारो तरीक़ो खपेव। इंशा अल्लाह ताला सुन्नत जमायत जे मिंबरनि तां इहो अहल बैत जे मक़ाम वारो इहो ज़िक्र थींदो रहंदो। हाणे हबीब अकरम साहब खे फरमायो मलाइको आयो अॼु वरी न ईंदो, इहो शान आहे, यो शान ॿुधाइण लाइ। हालांकि अल्लाह साईं जिब्रील खे ॾे आई हदीस में खणी वञे हबीब खे ख़ुशख़बरी ॿुधाए। जिब्रील त अञा अचणो, अञा आयतूं लहणियूं, ॿियूं ख़बरूं अचणियूं, पर इहो निर्वार करणो हो, निर्वार।
हसन हुसैन जो शान ज़ाहिर थे आयो अॼु वरी क़यामत ताईं कोन ईंदो ही रब जे तरफ़ पैगाम खणी आयो आहे हसन हुसैन सुहिणो जन्नती जवाननि जा सरदार इन्हनि जी अंबड़ जन्नती औरतुनि जी सरदार। अचो त हिकु हदीस ॿुधायां टाइम पूरो थी वियो। हिकु हदीस वा मुंहिंजे महबूब फरमायो जॾहिं कंहिं मोमिन खे माण्हू दफ़न करे हलिया वेंदा आहिनि त पोयों मलाइक टे ॻाल्हियूं चवंदा ख्याल आयो मौला मदीने मोकिले ॾिसो केॾियूं तो दुआऊं कयूं प्यारा हो न मांखे हर जुमे ते इहो जुमलो घणा दफ़ा चवंदो मौला मदीने तां असां सभिनी खे ख़ैर सां मोकिले अल्लाह साईं हज नसीब करे अल्लाह उमरा नसीब करे अल्लाह महबूब जे सदके कुशादी रोजी नसीब फरमाए उम्र में इज्जत में सदा बरकतूं हुंदव दुआऊं थव तहां बि मूंखे दुआ ॾींदा कयो अल्लाह साईं मुंहिंजन बच्चन जो ख़ैर करे तहांजन बच्चन जो बि ख़ैर करे अल्लाह साईं सदाई तव्हां असांखे अहले सुन्नत जे तरीक़े अक़ीदे ते ईअं मुहब्बत सां पियो हलाए फितनन खां बचाए फसादन खां बचाए ख़ैर आफियत सां ज़िंदगी गुज़ाराए। हाणे हबीब फरमायो जेड़ी महिल दफ़न करे हलिया वेंदस न त पोयों मलाइक टे ॻाल्हियूं कंदा पहिरीं मुबारक हुजेव ओ पूर्ण वारो तव्हांखे मुबारक हुजे जेका तव्हां हिन मैयत लाइ शाहिदी ॾिनी त भलो माण्हू आहे अल्लाह क़बूल करे छॾी। ॿी उहे मलाइक दुआ घुरंदा त ओ हिन माण्हू खे आणण वारो तव्हां हिक त जेका शाहिदी ॾिनी अल्लाह क़बूल करे छॾिया ॿी जेका तव्हां दुआ घुरिया उहा दुआ बि अल्लाह ताला हिन मैयत जे हक़ में क़बूल करे छॾी। तव्हां चयो त मौला जन्नत ॾिएसि रब फरमायो हे मुस्तफ़ा जा हेतिरा उम्मती मेड़ आया आहिनि मेड़ कोन थो मोटाया हिन खे जन्नत थो अता फरमाया। मलाइक चवन था ये खुशखबरियों अल्लाह तबारक व तआला जेके अता फरमायो इहे त उन मैयत जे बारे में है त उन जे बारे में दुआ कबूल थी वया ऐ अल्लाह ताला शाहिदी कबूल करे छलिया इलाहुल आलमीन ही जेके माण्हू उन जे जनादे में शरीक थिया इलाहुल आलमीन इनन के तो छा अता फरमायो यानी जेके असां हिते हुंदासे इलाहुल आलमीन इनन के वरी केड़ो इनाम ॾींदे अल्लाह ताला फरमायो ओए मलाइक चवंदा मुझे मुस्तफा करीम बुधायो ओए मलाइक चवंदा जय जय इन मोमिन जे जनादे में शिरकत कई अल्लाह उन के भी बख्श करे उन जे लाए जन्नत वाजिब फरमाए छलिया। मोमिन जे जनादे में जेको माण्हू शरीक थियो ऐं शरीक थी करे उन दुआ घुरिया अल्लाह ताला उन जे लाए उन मोमिन जे सदके आम मोमिन मां वडे मोमिन जी ॻाल्हि कोन थो कयां आम मोमिन मुस्तफा जो गुलाम अल्लाह उन मोमिन जे सदके उन जे लाए दुआ घुरण वारनि जी बख्शिश कई आहे। हाणे थोरो तवज्जो कजां तव्हां असां हज़रत इमाम आली मकाम जे जनादे में शरीक कोन हुयासूं मुझा बाबा बाद में आया है अल्लाह बचायो जो न वक्त में कौन होया से केड़ी खबर अल्लाह माफ करे अले केड़े पासे हो जाऊंगा देर से आया से पर अल्हम्दुलिल्लाह यजीदी को न आयो इमाम हुसैन जा पोइ लगाया हूं यो देर से अचण कबूल आ जो घट में घट इमाम साहब जे तरीके ते आयो पर यार एक तां के खुशखबरी होजे महबूब जी हदीस सच्ची आ हबीब फरमायो जेको जन्नती अल्लाह दुआ घुरंदो आ अल्लाह उनके भी बख्शे छडींदो आ। अज असा इमाम आली मकाम लाए दुआ था क्यों उन जे सदके अल्लाह असा के भी जन्नत अता फरमाई जो त महबूब जो फरमान सच्चो आ जन्नती अल्लाह दुआ घुरण वारे जा पंजा बेड़ा पार थींदा हे त जन्नती जोनन जो सरदार आ हे त इमाम आ हे त महबूब जे जिगर जो टुकरो आ खुदा पाक जो कसम महबूब के अगे ही खबर ही त शहीद थींदो हदीस पर हबीब मातम जो हुक्म कोन ॾिनो न को अली सही के खबर हबीब के खबर है त अली सही के बुधाई अली सही भी मातम जो हुक्म कोन ॾिनो सब्र जो हुक्म हुयो ओ इमाम एड़ो सब्र करे ॾेखारियो जो क़यामत ताईं वरी एड़ो को सब्र न करे सके इन करे इमाम आली मकाम जो पैगाम इहो आहे इंशाअल्लाह अगले जुमे ते भी वन्या मौजू हलंदो इमामन सगोरन जो इंशाअल्लाह ताला तवा जी खिदमत में अर्ज पियो कबो इंशाअल्लाह ताला यार जिंदा सोबत बाकी टाइम पूरो थियो जुमे जो वमा तौफीक इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।